दफ़ा वरी दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलिल्लाहि जुनूदुस समावाति वल अर्द व काना अल्लाहु अज़ीज़न हकीमा। इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा लितुमिनु बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहली बैतिही अजमईन इला यौमिद्दीन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ई मोहब्बत में शल मौत अता फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह का दुआ है जनी नूरानी महफिल सजाई आ, मेहनत कई आ, कोशिश कई आ, जानी माली तावन कयो आ। अवलीन उन्हनि जे लाइ दुआ है जन असां खे अल्लाह जे कामिल वलियन जे ज़िक्र, असहाबन ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॿुधण जे लाइ हिते जमा थियण जी असां खे सआदत बख़्शी आहे। अल्लाह उन्हनि खे शादी आबाद फरमाईंदो। मूंखां अॻ में तव्हां साहिबज़ादा साहब जो ख़िताब सिमात कयो। अल्हम्दुलिल्लाह हज़रत मुफ़स्सिर क़ुरान हाजी इदरीस दाहिरी दामत बरकातुहुल आलिया असां अहले सुन्नत व जमात जो अहले सिंध जो सरमायो आहे ऐं उन्हनि जूं बेशुमार ख़िदमतूं अहले सुन्नत व जमात जे लाइ आहिनि। इन दौर में रुगी हाजी साहब जेको क़ुरान मजीद जो तफ़सीर लिखियो आहे, सो ई असांजे लाइ तमामु वॾी नेमत आहे। सिंधी ॿोली में, सिंधी ज़बान में कहिड़े मसलक वारो हुजे, अॼु ताईं क़ुरान जो पूरो तफ़सीर न आहे लिखियो। इहो हाजी साहब जो असां सुन्नियुनि जे मथां एहसान आहे ऐं इहो एहसान क़यामत ताईं असां ॻायूं त ॻाए न सघूं। अल्लाह हाजी साहब जी सेहत सलामत रखे, उन्हनि जो सायो असांजे मथां क़ाइम ऐं दाइम रखे। सदन जा साहिबज़ादा सदन जी सीरत ते हलण वारा नेक साले आहिनि। अल्लाह उन्हनि जे आवाज़ में मज़ीद तासीर पैदा फरमाए, उन्हनि खे अल्लाह ताला उन्हनि जे इल्म में अमल में मज़ीद इज़ाफ़ो फरमाए। फ़कीर तव्हां जे साम्हूं सूरह फतह जूं 3 आयतूं तिलावत कयूं।
उन मुबारक आयतुन में अल्लाह ताला पंजे वलियन जो भी शान बयान कयो आ, मदीने वाले साईं जे असहाबन जो भी शान बयान कयो आ, तो वरी अल्लाह पंजे महबूब मोहम्मद मुस्तफा करीम जो भी जिक्र कयो वरी जो सुभान अल्लाह। इन्हनि आयतुन में तो के मुस्तफा करीम जे बचड़न जो भी शान बुधण में मिलंदो, अहल बैतन जो भी जिक्र आ, जे इमाम हुसैन जो जिक्र आहे ते इन्हनि आयतुन में तो के इमाम हसन जो भी जिक्र मिलंदो वरी जो सुभान अल्लाह। ये सफा खुमारिया वेठा आयो जा आई कायम अली शाह याद आयो तो सफा खुमारिया वेठा आयो जा साईं सीट रही छड़े वियो ता आना उनके याद के वेठा आयो चो सुभान अल्लाह। खबर पोए तो मला चौक वारा सुजा गायन सुभान अल्लाह। अल्लाह जो पाक कलाम तो फरमाए, रब फरमायो वलिल्लाहि जुनूदुस समावाति वल अर्द, आई अल्लाह जे लाए आहिन जेकी जमीनुन आई आसमानन जा लश्कर वारा, जमीन जा लश्कर आसमान जा लश्कर अल्लाह जा आहिन। वकान अल्लाहु अजीजन हकीमा, बेशक अल्लाह ताला गालिब ऐं हिकमत वारो रब आहे। जुनूद मां मुराद छाहे, जुनूद छा के सरींदा आहिनि, लफ्जी माना जुनूद जी आहे लश्कर, को टोलो अचे को लश्कर अचे को साईं मुंहिंजा के काफिले जी सूरत में के ते हमला आवर थे, हर के फौज जेके असां सॾींदा आहियूं, आर्मी सॾींदा आहियूं, फौज सॾींदा आहियूं, कहिड़े लश्कर जी सूरत में अचे ते हमले करण जे लाइ, को बुनियादी तौर ते मामलात के संभालण जे लाइ हिकड़ो कानून ठहियल आहे, उन मुताबिक दुनिया में कम करण जे लाइ जेका हिकड़ी वॾी फौज हुजे, लश्कर हुजे, माण्हुनि जो मजमूओ हुजे, उनखे अरबी ॿोली में जुनूद सॾिबो आहे। माण्हुनि जा पंहिंजा लश्कर आहिनि, हर क़ौम जो पंहिंजो लश्कर आहे, हर इंसान जो पंहिंजो लश्कर आहे, हर मुल्क जो पंहिंजो लश्कर आहे, आर्मी आहे। असां चवंदा आहियूं बाबा असांजे लाइ पाक फौज क़ाबिल इज़त आहे, पाकिस्तान जी आर्मी जेका पाकिस्तान जी हिफ़ाज़त थी करे, पाकिस्तान जे लाइ बॉर्डर ते अंदरूनी बैरूनी खतरन का पाकिस्तान जी मुहाफ़िज़त थी करे, केॾी महिल साईं मुंहिंजा हथियारनि जे सूरत में, केॾी महिल पोशीदा सूरतनि में जे पोशीदा हमला कया वञनि त पोशीदा ISI वारा असांजी लिकल खुफिया एजेंसी आहे आर्मी जो हिस्सो, वो उन्हनि सां विढ़ंदी जेके लिकी लिकी हमलो था कनि। हिकड़ा बॉर्डर ते ज़ाहिर ज़ुहूर दुश्मन विढ़नि था, 24 कलाक केॾी न केॾी महिल मोदी के बुखार चढ़े तो पाकिस्तानी फौज का मार खाइण जो न चयो सुभान अल्लाह। केॾी महिल कश्मीर दे, केॾी महिल सियालकोट दे, केॾी महिल वाघा बॉर्डर दे, केॾी न केॾी महिल निकिरी था अचनि हेड़ा पाकिस्तान जी पाक फौज जो मोचड़ो लगे तो वरी चुप थी था। अल्लाह हिफाज़त फरमाईंदो असांजी पाक फौज जी। पाक फौज आहे असांजो मुल्क हले पियो, न त इहो ई मुल्क आहे तोखे तर्फानाइज़ेशन मिली हुई। हिकिड़ो मौलवी निकितो मुल्लो जिन पाकिस्तान जा फौजी मरनि था उन्हनि खे शहीद न चइबो, इन ड्रोन हमले में को कुत्तो मरे उनखे शहीद चवंदासीं। अॼु वरी उहो साॻियो मुल्लो उथियो आहे, सो त चवे त इमरान खान या पाक फौज असांजी हिमायत करे, न त पाकिस्तान में उन्हनि जो हशर उहो कंदासीं जेको अफगानिस्तान में उन्हनि जी हुकूमत जो कयो वियो आहे। यादि रखो असां पाकिस्तानी निंदड़ कान आहियूं, के मुल्ले जी आङुर जे इशारे ते नचण वारा न आहियूं। असांजे मुल्क पाकिस्तान जी फौज सां हीअ धातुअ जी अवाम गंढो आहे।
असा पंहिंजे मुल्क जी सरहदुनि जी हिफ़ाज़त करण ॼाणूं था असा पंहिंजे वतन जे अंदरूनी बैरूनी मामलात के संभालण ॼाणूं था असा पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे बैरूनी ख़तरनि के भी समझूं था अंदरूनी ख़तरनि के भी समझूं था पंहिंजी सियासत चमकाइण जे लाइ को पाकिस्तान जे खिलाफ ॻाल्हाए बर्दाश्त कोन कंदासीं इन ॻाल्हि में हिमायत कयो था कि न कोन था कयो मुल्कनि जूं फौजूं उन जो सरमायो हूंदियूं आहिनि कंहिं बि मुल्क जी फौज उन जो सरमायो हूंदी आहे जे फौज मजबूत आहे तो उन जो मुल्क मजबूत हूंदो उन जी कौम मजबूत हूंदी सोशल मीडिया जो ज़मानो थियो आहे नौजवान निकता आहिनि अले कहिड़ा ख़्याल भरजनि था आए ॾींहुं असांजे आर्मी जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि पुट इहो आर्मी आहे जंहिंजे करे अॼु असां आज़ादी सां दीन ते अमल करे रहिया आहियूं निमाज़ पढ़ी रहिया आहियूं असां सुन्नी जवान मिलाद पढ़ूं था या रसूल अल्लाह जा नारा हणूं था अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़ूं था सुन्नियुनि जी मस्जिद में अज़ान खां अॻु में सलातो सलाम थिए थो अल्लाह जी करम नवाज़ी आहे मदीने वारे साईं जी नज़र आहे ऐं ॿियो पाक फौज जो एहसान आहे जो असांजे मस्जिदुनि में लाउड स्पीकर ते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जो नारो पियो हले 2008-2009 कंहिंखां विसरियो न आहे मूंखे यादि आहे हिकिड़े ॾींहं में लाहौर में असां 2009 में पढ़ंदा हुआसीं हिकिड़े ॾींहं में हिकिड़ी राति में 9 बम धमाका थिया हुआ तव्हांजे दादू में बम धमाको थियो हुयो कलंदर जी दरगाह ते छा थियो साईं दाता साईं जी दरबार ते छा थियो अब्दुल्ला शाह असाबी जी दरबार ते छा थियो मुसलमाननि जे मथां बम धमाका कया विया सुन्नियुनि खे शहीद करण जी कोशिश कई वई अहले सुन्नत व जमात हक़ वारे मसलक खे मिटाइण जी कोशिश की वई मदीने वारे साईं जी नजर हुई जे अल्लाह ताला जी नजर हुई रब्बे कायनात जो एहसान हुयो जो पाक फौज जे जरिए सुन्नियुनि खे अल्लाह फतेह याबी अता फरमाई समझो था कि न कोन समझो असां सियासत जे मामलात में कोन ईंदा आहियूं न को मुझे मुर्शिदन करीमन जो वो तरीको आहे असां जो तरीको इश्क मुस्तफा जो दर्स ॾियण आहे पर नाहक गाल न कबी मु अर्ज पे कयो त हर कौम जो लश्कर ऐं उन जी आर्मी हूंदी आहे जेका उन जी कौम खे प्रोटेक्ट कंदी आहे हिफ़ाज़त कंदी आहे मुल्क जी हिफ़ाज़त कंदी आहे सरहदुनि जी हिफ़ाज़त कंदी आहे क़ौमी नज़रियनि जी हिफ़ाज़त कंदी आहे क़ौमी तख़य्युलात जी हिफ़ाज़त कंदी आहे हिकिड़ी फ़ौज मुल्कनि जी आहे हिकिड़ी फ़ौज वरी अल्लाह पंहिंजी बनाई आहे वरी जो सुभान अल्लाह माण्हुनि जूं फ़ौजूं तो ॾिठियूं हूंदियूं माण्हुनि जूं फ़ौजूं बि तुंहिंजे नज़र मां गुज़रियूं हूंदियूं उहे हथियार जे ज़ोर ते विढ़ंदा आहिनि बमनि जे ज़ोर ते मिसाइलनि जे ज़ोर ते एटमई साईं मुंहिंजा धमाकनि जे ज़ोर ते विढ़ंदा आहिनि पर जेका अल्लाह जी फ़ौज आहे बम न रखंदी आहे गोलियूं न रखंदी आहे बंदूकूं न रखंदी आहे उन्हनि वटि मिसाइल न हूंदा आहिनि रब जी आर्मी वटि साईं मुंहिंजा मिसाइल न आहिनि रॉकेट लॉन्चर न आहिनि हूंदा उन्हनि वटि खुफिया एजेंसियूं न आहिनि हूंदियूं ड्रोन न आहिनि हूंदा अल्लाह जी फ़ौज वटि उहो कमाल हूंदो आहे जेको रब जी कुदरत जी तरफ़ां उन्हनि खे मिलंदो आहे पोइ वेठो जवान आर्मी जो चीफ बगदाद में हुजे दादूअ में को सुन्नी के परेशानी में पवे तो वो आर्मी चीफ अहले सुन्नत व जमात जो रब जी फौज जो दस्तगीर पीराने पीर वो दादूअ में अची भी सके थो मदद करे भी सके थो ऐं आंगुर जे इशारे सां दुश्मननि खे गिराए तुझो पीर मुझो पीर तुझो पीर मुझो पीर सुभान अल्लाह समझ में अचे थी ॻाल्हि कोन करे सुभान अल्लाह हिकिड़ी आर्मी अल्लाह जी आहे उन जे मुक़ाबले में वेर शैतान बि आर्मी ठाही आहे कुरान में लिखियल आहे कुरान पढ़ी ॿुधाईंदुसि तव्हांखे अवल मिसालन सां समझाया ये दिमाग में तव्हांखे ॻाल्हि वेही वञे त पोइ वरी कुरान पढ़ण जो मज़ो ईंदो
सुभान अल्लाह निड़ी मुंजी बैठी पई आ सुभान अल्लाह मला चौक वारन जी नथी निकरे सुभान अल्लाह समझो था कि न कोन था समझो आर्मी मुल्कन जी हुंदी आ उन में कमांडर हुंदो आ उन में साईं मुंजा एकड़ो चीफ हुंदो आ कर्नल हुंदो आ जनरल हुंदो आ ब्रिगेडियर हुंदो आ साईं मुंजा के दस्ते जो अगवान आ 60 माण्हुनि जे दस्ते जो अगवान आ हे साईं मुंजा 100 माण्हुनि जे दस्ते जो अगवान आ दस्ता कची ब्रिगेड ठहंदी आ हे बाबा ब्रिगेडियर आ हे ब्रिगेड जो अगवान आ उन जे मथा आर्मी चीफ हुंदो आ अगवान हुंदो अल्लाह जी फौज अल्लाह जी आर्मी जमीन ते के आर्मी उन आर्मी के अल्लाह जा कामिल वली सॾबो आहे अल्लाह जा वली अल्लाह जे टोले वारा हन हिज़्बुल्लाह हन रब जे लश्कर वारा हन अल्लाह जे आर्मी हुआ है जंहिंजी अगवानी अल्लाह अब्दालन जे ज़रिए कई आ को गौसा को कुतुबा को कलंदरा को औतादा को अब्दाला के नुजबाहिन के उकबाहिन के कलंदर हन केड़े केड़े दर्जे ते फाइज हन तन के अगवानी करण वारो गौसुल आजम दस्तगीर पीराने पीरा दस्तगीर जे मथा अल्लाह ताला मुकर्रर कयो वा हजरते हैदरे करार शेरे खुदा नबी जो बिरादर असदुल्लाह गालिब वलियन जो इमाम वलियन जो अगवान सुनो मौला अली आहे नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह विलायत मिलंदी आ त दस्तगीर जे ज़रिए अली जे तरता मिलंदी आहे अब खबर पई विलायत जा सर्टिफिकेट विरायबा हन विलायत जा दस्तावेज लिखबा हन रजिस्टर दस्तगीर जे हथ में होंदो आ अली जे तरते खणी विंदो आ पर गाल मुकम्मल न थी आ परमिशन मुस्तफा जे तरता मिलंदी आ अली के मुस्तफा जे तरते वणो पवंदो आ पर महबूब जे तरते सिफारिश करण वारो अली जे तरफा लिस्ट पेश करण वारो नबी वट विलायत जा चिट्ठा हासिल करण वारो बियो कोन मुर्शिदन जो मुर्शिद सुनो अबू बकर सिद्दीक हुंदो आहे समझ में आई गाल के न कौन आई अल्लाह जो कुरान तो फरमाए मुकाबले में शैतान पांजी फौज लाथी शैतान पांजी फौज लाथी इस्तहवज़ अलैहिम शैतान फअनसाहुम ज़िक्रुल्लाह शैतान आयो गलबे हासिल करण जे ला पंजा छाड़ता वठी इन नियत सां त उन्हनि खां अल्लाह जो ज़िक्र विसारे रब जी याद विसारे वलियन के रब खां परे करे अल्लाह वारन के रब खां परे करे पर जेको छिड़ी वने जेको रब जी याद खां परे थी वने उलाइक हिज़्बु शैतान ये शैतान जे टोले वारा हन अला इन हिज़्ब शैतान हुमुल खासिरून शैतान जो लश्कर सदाई धूड़ पाइंदो खसारे में हुंदो कामयाब न थींदो कामयाब थींदो आ त अल्लाह जो लश्कर कामयाब थींदो सुभान अल्लाह रब जो लश्कर केड़ो आ अल्लाह जे कुरान फरमायो दुरूद शरीफ पढ़ो तो बुधायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल
अब ज़बान खामोश न रहे, मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। रब जे कलाम फरमायो, अल्लाह जे कुरान फरमायो त अल्लाह जो लश्कर केड़ो आ। रब फरमायो ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर मन हाद्दल्लाह व रसूलहू। जो सुभान अल्लाह। कोई मानो जेके अल्लाह ते ईमान आणींदा आहिनि, रब ते ईमान आणियनि, आखिरत जे ॾींहं ते ईमान आणियनि। ओ मुंहिंजा महबूब, ओ उहे माण्हू जॾहिं तो ते ईमान आंदो, उन्हनि माण्हुनि जी मुखालिफ़त था कनि, उन्हनि खां परे था भॼनि, उन्हनि खां दूर था हटनि, उन्हनि सां जंग था कनि, जन अल्लाह सां ऐं उन जे रसूल सां मुहादो अटकायो आ। उन्हनि जो कम ई हो आ त उहे अल्लाह ताला ऐं रब जे रसूल जे दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदा आहिनि, उन्हनि जे साम्हूं अचे बीठाईंदा आहिनि। मन हाद्दल्लाह व रसूलहू, जेके अल्लाह जे रसूल जी पैरवी का हटी विया, अल्लाह जी दुश्मनी इख्तियार कयुनि, ईमान वारा जन रब ते ईमान आंदो, आखिरत ते ईमान आंदो। थकरी विया हुजो त ॻाल्हि कयो, दुआ घुरी छॾियो। साहिबजादो साहब बेहतरीन तकरीर करे तव्हांखे ॿुधायो वियो। मुझी तकरीर ॿुधण जे लाइ दिलि खपे यार। मोहब्बत ना है तो वापस मोटी वञो, दुआ हेरे ध्यान ॾे मुड़े। को माण्हू साम्हूं वेठो हुजे वरी हेॾे होॾे ॾिसे न, मज़ो कोन ईंदो आहे तकरीर जो। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या अल्लाह जो कुरान तो फरमाए, रब जी आर्मी कहिड़ी आ, अल्लाह जो लश्कर केड़ो आ, गौर सां ॿुधो। ला तजिदु कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। ओ मुंहिंजा महबूब, तूं न लहंदे उन्हनि खे जन अल्लाह ते ईमान आंदो, आखिरत ते ईमान आंदो। युवातून मन रसूलहू, उन्हनि माण्हुनि खे दोस्त न बणाईंदा जेके अल्लाह जा दुश्मन बणिजी विया, रसूलुल्लाह जा दुश्मन बणिजी विया, उन्हनि सां यारी न आहिनि रखंदा। रब जी आर्मी, रब जो लश्कर, अल्लाह वारा कॾहिं मदीने वारे साईं जे दुश्मननि सां यारियूं न आहिनि रखंदा। उन्हनि सां गॾिजी वञी वेही शहर दादू में बाबा कारोबार करणो आहे, छा कयूं? कारोबार करणो आहे, उन्हनि सां वेही कचहरियूं करी, उन्हनि जूं दावतूं करी, उन्हनि खे मानीअ ते घुराई, उन्हनि सां ख़ुशगपियूं लड़ाई, उन्हनि सां वेही से मुंहिंजा मुआइदा कंदो वती। उहो नबीअ जो दुश्मन वेठो हुजे, नबीअ खे घटि वधि ॻाल्हाईंदो वठे, तूं वरी उन सां यारी रखी। मुंहिंजो मुर्शिद मिठो पीर फरमाईंदो आहे त जेको नबीअ जो दुश्मन आहे उन सां गॾु वेहण त परे जी उन जे मुंह में चिताए बि न ॾिसंदा कयो। अरे तोखे पंहिंजे पीउ जो दुश्मन नथो वणे त नबीअ जे दुश्मन सां यारी छो थो रखी? यारी रखणी अथई त उन सां रख जंहिंजो नारो लबैक या रसूल अल्लाह, जेको या रसूल अल्लाह चवे, जेको नबीअ सां मोहब्बत रखे, महबूब जी उल्फत रखे, जंहिंजी मोहब्बत आल बैतन सां हुजे, जंहिंजी मोहब्बत हसन हुसैन सां हुजे, यजीदी टोले वारनि सां यारी नाहे रखबी।
ओ जेके यजीद जिंदाबाद जा नारा हणन अल्लाह वारा उन्हनि सां यारी नाहिन रखंदा हिकड़ा वरी अबू बकर के गारियूं ॾींदा वतन सिद्दीक़ के घट वध ॻाल्हाईंदा वतन असहाबन के नाशाइस्ता ॻाल्हाइन अल्लाह जे लश्कर वारा रब जी आर्मी वारा उन्हनि सां बि यारी नाहिन रखंदा यारी नाहिन रखंदा संगत नाहिन रखंदा यारी उन्हनि सां रखबी आ जेको अबू बकर सां बि प्यार कंदो आ त अलीअ सां बि प्यार कंदो आहे छो त अली मुंहिंजे लजपाल नबीअ जो बिरादर आ प्यारो आ त अबू बकर बि मुंहिंजे लजपाल नबीअ जो खातिम आ त महबूब जो महबूब सुभान अल्लाह नबी सुने के जन सां प्यार हुयो हेरे ध्यान जो हिकड़ो घणी का घणी मोहब्बत चंद माण्हुनि सां महबूबन करीमन की मोहब्बत हुई चंद माण्हू हुया जन सां महबूबन करीमन के सख्त मोहब्बत हुई हिकड़ो अबू बकर बी आयशा जो अली चौथी फातिमा पंजो हसन हुसैन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन व अलैहिमुस्सलाम व तस्लीम ये सत माण्हू अहिड़ा आहिनि जिन सां मुंहिंजे लजपाल नबीअ जो सख्त प्यार हुयो सख्त मोहब्बत हुई जितना भी किताब खोल बुखारी खोल मुस्लिम खोल अबू दाऊद खोल नसाई खोल इब्ने माजा खोल मुस्नद अहमद बिन हंबल खोल माजम तबरानी कबीर खोल औसत खोल सगीर खोल मुस्नद तयलसी खोल मुस्नद अबी याला खोल जितना हदीस जा किताब हैं जितना सीरत जा किताब हैं वींदे बुखारी शरीफ इमाम बुखारी का वठी मुझे इमाम अहमद रजा खां बरेलवी रहमतुल्लाह अलैह ताई अहमद रजा खां मुझे मुर्शिद दिलबर साईं ताई जतरन बुजुर्गन जा किताब खोली दे त महबूब जा प्यारा ये छह नजर ईंदे हिकड़ो अबू बकर बी आयशा पियो अली चौथी फातिमा पंजो हसनैन करीमैन ये छह मुझे लजपाल नबी जा महबूब तरीन आहिनि जेको पंहिंजी कचहरियुनि में हिकिड़े जो शान घटाए ॿिए जो वधाए धारियुनि जी त परे जी ॻाल्हि आहे ॿिया जेके मसलक वारा उहे पंहिंजी पाण सां ॼाण असांजो न को उन्हनि सां अचे न को वञे न को असां उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं था हर कंहिंखे बाबा हक़ जी ख़बर आहे हर कंहिंखे पा अटे जो हर को खाए थो तूं मां बि खाऊं था सभिनी खे ख़बर आहे बाबा केरु कहिड़े रस्ते ते आहे केरु कहिड़े रस्ते ते आहे सभिनी खे ख़बर आहे पर असांजा सुन्नी उन्हनि जी सोच ते अफ़सोस आहे उन्हनि जे ख़्याल ते अफ़सोस आहे जो सिद्दीक़ अकबर जो शान बयान कंदा त अलीअ जे शान के घटाए पो अबू बकर जो शान बयान कंदा वरी अलीअ जो शान बयान कंदा के त अबू बकर जे शान के घटाए पो अलीअ जो शान बयान कंदा तोखे केड़ी ताकत आ तू केड़े आसमान ता लथो ही अरे अबू बकर जो पंजो शान आ त मुझे मुर्शिद मौला अली जो पंजो शान आहे तो मथे खणी चो सुभान अल्लाह तक तोर असां में नाहे त हिन हेतरी खिदमत कई हिन हेतरी खिदमत कई अबू बकर हेतरी खिदमत कई अली हेतरी खिदमत कई तक तोर नाहे जिथे निहारी दे ये छही जना मुझे नबी जी नजरुन जे आडो हो गई चांद जो को मुकाबलो आहे ही कोन वरी जो सुभान अल्लाह इंसान जो नबी जी मोहब्बत में को मुकाबलो
शान आहे सभिनी जो पंहिंजो पंहिंजो शान आहे सभिनी जो पंहिंजो पंहिंजो मर्तबो आहे सभिनी जा फज़ाइल अचनि था जे फज़ाइल ॻोल्हींदे त तोखे नासबी न हुजी त अमीर मुआविया जा फज़ाइल बेशुमार मिली वेंदे ईअं ॻाल्हि नाहे फज़ाइल हर कंहिंजा आहिनि पर मुझे मुर्शिद अबू बकर मुझे मुर्शिद मौला अली असांजी अम्मा आयशा असांजी जीजल मां फातिमा ज़हरा ऐं असांजा इमाम हसनैन करीमैन जेतिरा नबीअ जा प्यारा हुया महबूब हुया कंहिं किताब ईअं न लिखियो त इन्हनि खां वधीक ॿियो को प्यारो आहे छो त इहे अल्लाह जे लश्कर जा ये छही अगवान आहिनि समझो था कि नथो समझो सुभान अल्लाह प्यार जी ॻाल्हि आहे मोहब्बत जी ॻाल्हि आहे हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला वही नाज़िल फरमाई महबूब हक़ अदा कर पंहिंजे सभी घर वारनि जा औलाद जा हक़ पूरा पूरा करे ॾे साईं करीम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हक़ ज़ाहिरी दुनिया जा पूरा कंदुसि पर दिल में मोहब्बत आहे दिल में चाहत हिकड़न सां आहे त पोइ छा कयां अल्लाह जे तरफ़ां आवाज़ आयो महबूब दिल जी चाहत माफ़ आहे जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत आहे मूं रब खे बि उन सां मोहब्बत आहे वरी जो सुभान अल्लाह बुजुर्गन लिखियो त इहा ॻाल्हि अल्लाह जे नबी बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा जे लाइ फरमाई हुई घरवारियूं त सभई घरवारियूं आहिनि जीजल माहिरूं मोमिननि जूं त सभई आहिनि पर जेतिरो प्यार नबीअ जो आयशा सां हुयो एॾो प्यार महबूब जो कंहिं घरवारीअ सां न हुयो सईदा खदीजा सां मोहब्बत वालिहाना हुई वफात अक़दस ताईं खदीजा के याद कंदा हुया पर साइण मक्के में वफात करे वई हुई हड डोकी हुई साइण मददगार हुई पर बाद जी घर वारनि जी ॻाल्हि थी अचे त उन्हनि में आयशा जो को मुक़ाबलो हुयो ई कोन नबीअ जी महबूब घरवारी हुई त सईदा आयशा वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह जे कुरान फरमायो युवादून मन हादल्लाह व रसूलहू जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जा दुश्मन थी वञनि मोमिन अल्लाह वारा उन्हनि सां यारियूं नाहिनि रखंदा समझो था नस कुरान जो अथव असां चवंदा त असांजे पोयां निमाज़ नथा पढ़ो किथे लिखियल आहे ऐसे मुझे चौथा इन्हनि फिरकनि जे पोयां निमाज़ न पढ़ण जो दलील कहिड़ो आहे दलील पुछा कंदे त 100 दलील अची वेंदई हज़रत उस्मान ज़ीनुरैन हुयो न सैयदना उस्मान के शहीद कयो वियो बलवाई आया हुया हिकड़ा सहाबी मोतदिल हुया हज़रत उस्मान हुकुम ॾिनो त भली इन्हनि जे पोयां निमाज़ पढ़ो आम ॻाल्हि थी वई आहे बलवाई निमाज़ पढ़ाए निभागे मस्को वारो वो नमाज पढ़ाए वही नमाज पढ़ो पर साहबी चवन पिया तो बलवाइन जे पोया नमाज न पढ़ंदासी उस्मान तुंजा दुश्मन है वरी जो सुभान अल्लाह साहबा नमाज न पढ़ी जमात हले पई वरी घर पिया पढ़न नमाज हले पई तदे भी घर में नमाज पिया पढ़न असा जे ला दलील ठाए विया त नबीअ जे दुश्मनन सां यारियूं नाहिन रखबियो उमर साईं जे साम्हूं फैसलो खणी आया ओ यहूदी वारो फैसलो उमर नबीअ खां फैसलो कराए आया आहियूं सो मूं यहूदीअ जे हक़ में फैसलो ॾिनो अथनि हे मुस्लमान सलाए थो फैसलो क़बूल नथो करे उमर तलवार कढी मुनाफ़िक जो सिर धड़ खां धार करे छॾियो फरमाए थो जेको नबीअ जो दुश्मन आहे सो मूं उमर जो दुश्मन आहे सुभान अल्लाह अल्लाह वारा नबीअ जे दुश्मनन सां यारियूं न रखंदा आहिनि केतरी हद ताईं वेंदा आहिनि ध्यान मूं ॾे ॾिजो त मां क़ुर पढ़ां केतरी हद ताईं वेंदा आहिनि वलो कानू क़ुरान नबीअ जो दुश्मन को वलो कानू आबाहुम औ अबनाहुम औ इखवानहुम
औ अशीरतहुम भली उन्हनि जो पीउ हुजे भली उन्हनि जो पुटु हुजे भली उन्हनि जा भाइर हुजनि भली उन्हनि जे खानदान वारा हुजनि यार दोस्त परे जी ॻाल्हि आहे कारोबारी पार्टनर परे जी ॻाल्हि आहे वापार में मुशारिक थियण वारो परे जी ॻाल्हि आहे हिते पीउ जी ॻाल्हि पई अचे पुट जी ॻाल्हि पई अचे यारनि जी ॻाल्हि पई अचे भाइरनि जी रिश्तेदारनि जी ॻाल्हि पई अचे रिश्तेदार नबीअ जो दुश्मन अलीअ जो दुश्मन सिद्दीक़ जो मुखालिफ चईसि यार तूं पंहिंजी चाह ते ख़ुशि हुज मां त महबूब जे असहाबनि सां प्यार करण वारो आहियां त अहल बैतन जो बि यार आहियां वरी जो सुभान अल्लाह छा कयूं बाबो झले थो तॾहिं वञा थो पी तो के खूह में टपे ॾियण जे लाइ चवे उते वेंदे मानीअ खां रोके थो त प्रेस कॉन्फ्रेंस तो वञी करी मिल्कियत में हिसो नथो ॾिए त राज वॾेरनि खे तो वठी अची पी तुंहिंजो दुश्मन थी बि असहाबनि जो अहल बैतनि जो ऐं तूं हुन सां गॾु वेठो हूंदे न चईसि बाबा तुंहिंजी मिल्कियत तोखे मुबारक मूंखे मुस्तफा जी गुलामी मुबारक समझो था कि न कोन समझो असां अहल बैतनि जा हुबदार आहियूं सुभान अल्लाह असां जी यारी अहल बैतनि सां आहे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे गजी जवरायो मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे मुंहिंजो इश्क आहे हिक अरबीअ सां मुंहिंजो इश्क आहे हिक अरबीअ सां बस मुंहिंजो बेड़ो पार आहे मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे सुभान अल्लाह मुंहिंजो होत हबीब हकीम आहे मुंहिंजो होत हबीब हकीम आहे जेको साहिब खुल्क असीम आहे सो रऊफ आहे सो रहीम आहे आहे मदनी मुंहिंजो महतार आहे मां सुन्नी आहियां हथ मथे खणी जो मां सुन्नी आहियां दिल मां खोटूं कढी अॼु सुन्नी थी ॾेखां मोहब्बत सां वॾे आवाज़ सां चओ अॼु दातू में सुन्नियुनि जो आवाज़ गूंजे शैतान भॼे ख़बर पवे त सुन्नी आशिक अची विया आहिनि मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे अबू बकर उमर उस्मान अली मुंहिंजी चईनी सां चाहत अबू बकर उमर उस्मान अली मुंहिंजो चईनी सां चाहत मुंहिंजा हसन हुसैन इमाम वली मुंहिंजा हसन हुसैन इमाम वली मुंहिंजा हसन हुसैन इमाम वली मुंहिंजो हर असहाबी सां प्यार आहे जो हर असहाबी सां मुंहिंजे दिल पर साईं जो शेर आहे वरी जो सुभान अल्लाह मुझे दिल पर साईं तू ॾिसंदे न हर मामले में दिल पर साईं हर अवल दस्ते में बीठल दिल पर साईं तो के हिफाजत अहल बैत दिफाए अहल बैत हुजे या असहाबन जो दिफा हुजे या नामूस रिसालत जी ॻाल्हि हुजे दिल पर साईं तो के आडो नजर ईंदे फरमाए तो हर असहाबी सां प्यार आहे मां सुन्नी आहियां
मुझो सुन्नत सां बस प्यार है मां चुमंदो नबी जो नाम आया असां नबी जो नालो चुमो असां जो अखियों ठर निकरन के वरी अखियुन में मिर्च पो नबी जो नालो असां दा चुम तोखे बाहि छो थी लगे मां चुमंदो नबी जो नाम आया मां पंजतन पाक जे साम्हूं आया मां पंजतन पाक जे साम्हूं आया सब असहाबन जो गुलाम आया सब असहाबन जो गुलाम आया सब असहाबन जो गुलाम आया सब असहाबन हथ मथे खणी जो सब असहाबन जो गुलाम आया मुनकिर ते रब जी मां आहे मां सुनी आया मां सुनी आया तोड़े दिल पर साई कमजोर आया पर दुश्मन ले शहजोर आया साबन जा गुलाम कमजोर है तू हुकूमत जी डढ ते साबन के गाला तू अबू बकर सिद्दीक के गारियों दे हुकूमत जे डढ ते पुट ये जमहूरियत पाकिस्तान में जमहूरियत जी कुर्सी से मुजा हक ते उन जी पाल रखला अज न त सुभाणे किरंदा असा कमजोर नजर अचूं था पर दुश्मन ले शहजोर आयो तोड़े दिल पर साई कमजोर आया पर दुश्मन ले शहजोर आया पर दुश्मन ले शहजोर आया पंज जानिब ता जिंद घोर आया पंज जानिब ता जिंद घोर आया मुझो पीर सरी पगदार आहे ओ मुझो पीर मिठो पगदार आहे मां सुनी आया सुभान अल्लाह दिल न ठारे वक्त भला जो तुम्हारा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सबै पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह कुरान दो सिखारे मता को मानो ये जे साईं भाइरन में मिटन माइटन में साईं डफेड़ विझणाए वाले छा मान तो चवा कुरान तो फरमाए वलो कानू आबाहुम औ अबनाहुम औ इखवानहुम औ अशीरतहुम चाचोआ मामोआ भावा अदवा अपोआ वडो भावा केर बुआए नबी जो दुश्मन ना युवातून मन हादल्लाह व रसूलहु ये उनन सा मोहब्बत ना रखंदा रिश्तो जेको नबी मुकरर कयो अबे जो अदब करनो आ अम्मा जो अदब करनो आ एतराम करनो आ पर नबी जी गाल अचे त चो अब्बा खुश हुजी घर में कौन रहंदा सी नबी जे नाले ते सुर कुर्बान करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साहबी हुयो मां चेसे पुट मोहम्मद करीम जो दर छड पैसा दी साईं अदर सद सोहेब सद हां चेदो अम्मा ओ जी जलमा पालुई निपायुई वडो कयुई पैसो दिनई डोकड़ दिनई पर अम्मा हे लिबास भजे नबी जे नाले ते खोरे ओ मुंजी जी जल अम्मा नाराज न थी तुझा पैर धोई पिया तुझी खिदमत कया ओ मुंजी अम्मा ओ मुंजी जी जल मां नाराज न थी भली कावड़ जी थी त कावड़ जी रुसी थी त रुसी वञ पर अम्मा मां पंहिंजे नबी जो दर को न छॾींदुसि सुभान अल्लाह रोज महबूब करीम जी खिदमत में ईंदो हुयो एरा अम्मा के जो खबर पई मां मानी नथी खाए मां पानी नथी पिए मां भुख ते वेठी आ उन ते वेठी आ 3 ॾींहं गुज़री विया अम्मा इन सां ॻाल्हाए नथी नाराज़ वेठी आ
के सहाबी जो आयो मुझा लजपाल नबी हिकड़े वण जे हेठा वेठा हुया सहाबन जो झुरमट में नसीहत करे रहा हुया कुरान पढ़ी बुधाइन पिया ये भी रोंदड़ अखियों खणी मुझे लजपाल नबी जे सामू आयो आ हबीबन जे सामू को दुखारो ईंदो आ ओ तो दुआरा को खमसद ईंदो आ तो गमगीनन जो गमटार मुझो मिठो मुस्तफा है यतीमन जो यार मदीने वारो आ मिस्कीनन जो मददगार हुस्नैन जो नानो आ सुभान अल्लाह साहबी के खबर हुई तो दर्दन जो दरमा हिन दर्द थींदो सुभान अल्लाह मानुन जे सामो रोंदे तो खिलूं करे के दुख बुधाए वञा वाह ये परेशानी आ तू ये पुठी रो थी दे तो पुठी पोया तुझी गिला शुरू करा अल्लाह एडो दिनो तो वरी ना शुक्री पे तो करे ये तो करे सड उन बेचारे मिस्कीन जी मदद त न कई उन ते चथरू कई खिलूं कई पर वाह वाह ज़हरा जा बाबा तू जो शान वाह वाह हसनैन जा नाना तुंजी दिल जी मोहब्बत पंजी उम्मत जेला को अजब सिक मां सड कंदो आ अखिन मां लोई लुड़क वाईंदो आ तो मुझा महबूब लुड़कन जो भरम रखना है सुभान अल्लाह मरम कुरान भी मैं सर करे अखिन जो स्यान बे कदर जे सामू पुराड़ू कबियूं त रोज़े अतहर जे सामू सब दर्द खोल बाली दिल पर जे सामू सब दर्द खोल बाली दिल पर जे सामू राड़ों कबियों तरोज़े अतहर जे सामू अल्लाह ए करोना जो कैद लाईंदो जाद खुलंदा पार भले जा दरवाजा खुलंदा सभई अली महबूब जो पार ॾिसंदासीं सब दर्द खोल बाली दिल पर जे सामू लाड़ू कबियूं त रोज़े अतहर जे सामू सुभान अल्लाह या रसूल अल्लाह महबूब सोना अम्मा नाराज थी भैया जवे थी त बच्चा नबी जो दर्जसी न छडींदे तेसी न खाईंदस न पींदस न गालाईंदस न तो सा गुफ्तगू कंदस नबी सुने दुआ जेला हथ खया हिन सहाबी चवे थो एना हथ खजा मुके यकीन थी वियो त अम्मा जी तकदीर बदलजी वई आहे दौड़ंदो वापस जड़े महफिल पूरी थी घर आयुस मां चयो बच्चा नबी जो दर छडी दे या न अम्मा मरंदे मरी विंदस नबी जो दर न छडी पुट को एडो नबी वणाई तो बच्चा एडो नबी वणाई तो हां अम्मा सिर घुरे त सिर ॾियांस जे जान घुरे त जान ॾियांस जे अम्मा तू मां कुर्बान करनी पवी त तो मां के खिलंदे खिलंदे नबी जे नाले ते कुर्बान कर वाह जवान तुंजी दिल सुभान अल्लाह होड़ा मां जो भुखियो रहन बर्दाश्त न थो करे नबी जे सामू लुड़क आवाई महबूब अम्मा मानी नथी खाए मुखे मजो न थो अचे महबूब मुखे सुख न थो अचे पर नबी जे नाले ते जान ॾियण जी गाल आई जदो अम्मा तू जो महबूब जे नाले ते तू कुर्बान उठ जे एडो प्यार थई त भला मुखे बि वठी हल त मां बि महबूब जे कदमन ते गिरे मुस्लिम रोंदो वियो वापस वरियो मां सुधो अम्मा के पटिया महबूब या रसूल अल्लाह मां के कलमो भरायो तो मुसलमान के हरी जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
सुभान अल्लाह। यो असा मुसलमानन के दस मिलियो, असा ईमान वारन के सबक मिलियो। वलो कानू आबाहुम औ अबनाहुम औ इखवानहुम औ अशीरतहुम, मां हुजे पी हुजे औलादा भाई रहन खानदान वारा हन, पर नबी का वधिक को नाहे। इहा आदत पैदा थी वने दादू वारा, जने इहा अदा पैदा थी वने, अल्लाह जे कुरान फरमायो उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान, उनन जे दिलुन में अल्लाह ईमान लिखी चलींदो आहे। ये मोमिन हिन जन मोमिन जला रब फरमायो उनन के मुंह जन्नतूं दिनियो हिन, उनन के हूरू कसूरू दिनियो हिन, दुनिया जो नेमतूं दिनियो, कब्र जी निजात दिनी, हशर जो छुटकारो दिनो, तन के मिलंदो जेको सॼे खानदान का वधीक अल्लाह उन जे रसूल के प्यारो कंदो आहे। पेरी गाल उन जे दिलुन में ईमान लिखियो विंदो आ, मोमिन बणजी विंदा। यो फायदो यो थींदो जो व अयदहुम बिरूहिम मिनहु, अल्लाह ताला जो रूहुल अमीन जिब्रील अमीन उन जो मददगार बणजी विंदो आहे। कारोबारिया, व्यापारिया, दुकान हलाइण वारो आ, मजदूर आहे, मिस्कीन आहे, गरीब आहे, फकीर, दुनिया जी दौलत न थस, ॿियो को वाहर वसीलो न थस, दुख में पियो आ, दर्द में पियो आ, तकलीफ़ में पियो आ, दिल मदीने वारे साईं सां थस, दिल अल्लाह वारन सां थस, दिल असहाबन सां थस, मोहब्बत अहल बैतन सां थस। कुरान तो फरमाए उन जो दुखन में मददगार जिब्रील अमीन थींदो आहे। वडेरे जी मदद जेला पुलिस ईंदी आ, साईं मुंहिंजा उन जा नौकर ईंदा आहिनि, चाकर ईंदा आहिनि, तुंहिंजी मुंहिंजी मदद जेला मिट माइट ईंदा आहिनि, यार दोस्त ईंदा आहिनि। पीरा त मुरीद उन जे दिफ़ा जे लाइ निकिरी ईंदा, पीरा हर को उन जे मुरीद उन जे दिफ़ा जे लाइ निकिरी ईंदा। साईं मुंहिंजा वडेरो आ उन जा नौकर निकिरी ईंदा। इमरान खान जे खिलाफ हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाए त सॼी पीटीआई सोशल मीडिया भरिजी थी वञे, भली नबी जी गुस्ताखी करे, पर उन जा पीटीआई वारा उन जी दिफ़ा कंदा न। सियासी मामलो आहे, सभई कहिड़ो सियासतदान आहे हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाए, भली ग़लति ॻाल्हाए, सिधो सो कूड़ ॻाल्हाए, उन जा कारकुननि जी हिमायत कंदा, दिफ़ा कंदा आहिनि, पर अल्लाह वारा जॾहिं दुख में तकलीफ़ में पवंदा आहिनि, रब तो फरमाए मां जिब्रील जे ज़रिए उन्हनि जी मदद कंदो आहियां। मलाइकनि जो सरदार, आसमानी फरिश्तनि जो सरदार जिब्रील अमीन वलियन जी मदद जे लाइ ईंदो आहे। गालियों थियूं, टी गालिया जो वयुदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, उन्हनि के अल्लाह ताला उन्हनि जन्नतुन में दाखिल कंदो जिनमें सोनियूं सोनियूं नहरूं वहंदियूं आहिनि। जन्नत जा इनाम मिलंदा, जन्नत जूं नेमतूं मिलंदियूं, जन्नत जा वॾा वॾा उन्हनि खे दर्जा मिलंदा जेके नबी आले नबी ऐं असहाबे नबी सां प्यार कंदा आहिनि। टे ॻाल्हियूं, चौथी ॻाल्हि इहा जो उन्हनि खे ॾींहं जे लाइ न, ॿिनि ॾींहंनि जे लाइ न, टिनि ॾींहंनि जे लाइ न, महीने जे लाइ जन्नत न मिलंदी, हफ़्ते जे लाइ जन्नत न मिलंदी। दुनिया जी ज़िंदगी जीअं 63 साल आहे, 65 साल आहे, 70 साल आहे, 100 साल आहे, को 100 खां मथे थो चढ़े, 100 खां वधीक ज़िंदगी नथी मिले, पर क़ुरान तो फरमाए ये अल्लाह वारा जन्नत में खालिदीन फीहा, हमेशा हमेशा जन्नत में हूंदा। पेरी
गालिया जो उन जे दिलनि में ईमान लिखियो वींदो ॿी ॻाल्हि उन जी मदद जिब्रील कंदो टी ॻाल्हि उन्हनि खे जन्नत में दाख़िल कयो वेंदो चौथी ॻाल्हि सदाईं जन्नत में हूंदा पंजी ॻाल्हि इहा आहे दिल खोले ॿुधजांइ कनन सा न दिल जे कनन सा बुध रब तो फरमाए जो मुझे नबी सा प्यारा मां तो चवा त रदी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु रब उन्हनि खां राज़ी थी वेंदो है अल्लाह खां राज़ी थी वेंदा रब उन्हनि खे राज़ी करे छॾींदो अल्लाह उन्हनि खे राज़ी करे छॾींदो रब उन्हनि खे मक़ाम ॾींदो मर्तबा ॾींदो इज्जतूं ॾींदो अज़मतूं ॾींदो जन मुंहिंजे लॼपाल नबीअ सां प्यार कयो आहे सुभान अल्लाह रब राज़ी रब जो हबीब राज़ी वो अल्लाह हाणे आख़िर में ॻाल्हि ख़त्म करे छॾी रब फरमायो अला खबरदार ओ दादू वारो खबरदार कन लायो गौर सां ॿुधो खबरदार थियो इन हिज़्बल्लाह उलाइका हिज़्बुल्लाह इहे ई अल्लाह जी आर्मी आहे इहो ई रब जो लश्कर आहे इहो ई अल्लाह जो टोलो आहे अला खबरदार थियो वो इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून दुनिया आखिरत में अल्लाह जे टोले वारा कामयाब हूंदा आहिनि यही कामयाब हिन यही फलाह वारा हिन यही दर्जन वारा हिन दुनिया में भी कामयाबी इन्हनि जा कदम चुमंदी आखिरत में कामयाबी इन्हनि खे गले लाईंदी जेके मदीने वारे सां प्यार कंदा आहिनि मुस्तफा जी ॾिनल राह ते अमल कंदा आहिनि वरी जो सुभान अल्लाह आवाज समझ में आई ॻाल्हि की न कोन आई हिकड़ी आयत में जिंदगी जो सॼो फ़लसफ़ो रब बयान करे छॾियो जिंदगी कीअं गुज़ारबी आहे उथबो कीअं वेहबो कीअं जिंदगी हयाती कीअं गुज़ारबी आहे मरण खां ॼमण खां वठी मरण ताईं पूरी जिंदगी जंहिंजी नबीअ जी ग़ुलामी में गुज़रे इनखे अल्लाह वारो चइबो आहे रब जो लश्कर चइबो आहे इहो रब जी आर्मीअ जो हिकु सिपाही आहे या ऑफिसर जेतिरी मेहनत करो जेको वहे सो लहे जेकॾहिं तुंहिंजी तालीम भली आहे तो वटि साईं मुंहिंजा तालीम भली आहे तोखे अल्लाह अकुल ॾिनो आहे आर्मी में जेकॾहिं वेंदे त उथंदे ई तोखे दर्जो ॾींदा पाकिस्तान आर्मी में साईं मुंहिंजा जंहिंखे ॾाढ़ी आहे त उनखे बि इज़त ॾाढ़ी जे करे अञा वधीक अलॻि ॾींदा छोकी ॾाढ़ी जे करे उनखे सवाया पैसा ॾींदा पघार में वधाईंदा पर इल्मु हुजे साईं मुंहिंजा तालीम हुजे साईं मुंहिंजा उन्हनि जे आर्मी जे स्कूल में पढ़े उहा ट्रेनिंग तालीम जी वठी अचे त उनखे दर्जो उथंदे ई वॾो अता कंदा वॾो दर्जो ॾींदा सुभान अल्लाह हिते बि ॻाल्हि रब जी आर्मी में पुट महिनत आहे उथंदे ई वञी सिपाही थी रब जो सिपाही बणिजी इहा त मामूली ॻाल्हि आहे रब जो सिपाही थी हाणे ॾिसो न आर्मी दुनिया जी बाहे पर जेका आर्मी मदीने वारे साईं जी आहे ऑफिसर त वॾी ॻाल्हि वॾा ऑफिसर महबूब जा अबू बकर सिद्दीक ऑफिसर अली ऑफिसर उमर ऑफिसर उस्मान ऑफिसर रज़ी अल्लाह ताला अन्हुम वरदू अन्हु अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो रब उन्हनि जा दर्जा वधाए छॾिया पर महबूब जी असहाबनि में जेको नंढड़ो सिपाही आहे आख़िरी सिपाही आहे आख़िरी असहाबी आहे अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त वलियनि खां गौसनि खां कुतुबनि खां कलंदरनि खां औतादनि खां अबदारनि खां वक़्त जे वॾनि वॾनि आबिदनि खां ज़ाहिदनि खां उन जो शान वधीक आहे वधीक की न कोन्हे वॾो मक़ाम आहे उन्हनि जो छो उन मदीने वारे साईं जी ग़ुलामी इख्तियार कई महबूब जे करे उन जो दर्जो वधी वियो हाणे जे महबूब जो सिपाही थी
बुधा तो तुंजो शान वधंदो कि न कोन वधंदो अल्लाह जो सिपाही बणजी रब जो सिपाही बणजी वनी दादू वारा बुधा तो तुंजो मकाम केडो आला थी रब जो सिपाही थिबो कि न कोन थिबो अल्लाह जो दर वठबो कि न कोन वठबो केड़ा केड़ा वठना अवाए इनके घुमाई जरो दिसी करे के गिरा ने मदे गणो तुम्हारे साथ यकीन दे असाके तो अल्लाह जो सिपाही थींदे तो दीन ते अमल करणो पवंदे अमल करणो पवंदे नमाज पढ़नी पवंदे रोज़ो रखणो पवंदे परावा हक अदा करना पवंदे दुश्मनन के भी माफ़ी ॾियणी पवंदे रुठलन के रिझाइणो पवंदे अल्लाह जो सिपाही थी तो रब जे ॾिनल हर ॻाल्हि ते अमल करणो पवंदे सुभान अल्लाह तू दिलनि में महीननि जो सालन जो दुश्मनी पालियो वेठो जी केका का गलती थे सालन जा साल हुआ गाल याद रखियो वेठो जी ओ मिठा ये न कर महबूब मुस्तफा जा गुलाम उए इन हलियात तो के बुधायो इमामन जो इमाम मुर्शिदन जो मुर्शिद मुझो मुर्शिद इमाम हसन अलैहिस्सलाम ए सफर जो महीनो 28 सफर हजरत सैयदना इमाम हसन की शहादत जो दिहाड़ो मानो सैयदना इमाम हुसैन अली मकाम की गाल कंदा है न करबला जो वाक्यो बयान कंदा है न पर इमाम हुसैन का बुजुर्ग लिखियो आ त कई गुना वधिक शान इमाम हसन जो है दर्जे वारो साहबी चवन था चेहरे में शफीयत में हुस्न में इमाम हसन के को मानू दिसंदो यो त इए चवंदो यो ए त हसन इब्न अली जो चेहरो ना है ए त मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मुखो आहे साहबी चवन था जरे ऐसा के नबी जे दीदार जो शौक थींदो हुयो दिल तड़पंदी हुई दिल चवंदी हुई त रसूलुल्लाह जो दीदार कयो महबूब त मज़ार में आरामी थी विया पो हजरत अली जे दर ते ईंदा हुयासी मौला हसन के बाहर कढ त हसन जे चेहरे मां असांखे मुस्तफा जो मुखड़ो नज़र ईंदो आहे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम हसन अली मकाम आई हजरत इमाम हुसैन आए हजरत सैयदना मौला अली जो पियो को साहिबजादो हिकड़े में थोड़ो ज़बानी तलख कलामी थी वही हेरे ध्यान दे सभी मुड़े इमाम हसन अली मकाम जी तलख कलामी थी वही कावड़ जी पे पाण में तो हजरत इमाम हसन इमाम हुसैन दे मानू मोकलियो तू मुंह टच इमाम हसन के चई मुंह टच मुखे माफी मुखे परचा अचे त पो मां तो ते राजी थस तू मुखे परचाण दिला इमाम हसन फरमाया तू नंढो मां वडो वरी मुडे न्यापो तो मोकली वीडियो भाई वरी न्यापो तो मोकली त उन न्यापो मोकले इमाम हुसैन त मुंह नाना नबी का बुधो हुयो साईं करीमन फरमायो जेको बे के परचाण जेला पहिरिया वने पहिरिया उन वट पहुचे त अल्लाह ताला पहिरिया उन के जन्नत में दाखिल कंदो इसो नबी जे हदीस ते अमल करण जो केडो शौक आ केडो शौक आ केडो दर्द आ मिठा तू ब अहल बैतन जो हुबदार आही त नबी जे रस्ते ते अमल करण वारो थी अमल कबो कि न कोन कबो अमल कबो ओ 5 वक्त नमाज पढ़ो दीन सा दिल लायो कुरान से मोहब्बत रखो से मुझे हदीस से मोहब्बत रखो मदीने वाले साईं जे रस्ते ते हलो त अल्लाह राजी थे रब जो हबीब राजी थे मुझो गलो कम न तो करे न अना के शान मुस्तफा बुधाया जिंदगी रही त रबीउल अव्वल में घणा जलसा दादू वारा वठी विया हाज़िरी थींदी अल्लाह हयाती दे त इंशाअल्लाह वरी वरी हे महफिलूं थींदियूं रहंदियूं रब मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह है में कबूल मंजूर बिस्मिल्लाह सुभान अल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा ताकीद नारा हैदरी नारा पीर यो त हेता जी हिन पासे का सब भाई मानू अचवण शुरू कया कचहरी बैठा था कर मां तकरीर वेठो इने करे मु तकरीर खत्म किया पे
तकरीर माण्हू ॿुधे दादू वारनि जी आदत अॻ में सिखी छॾियो क़ुरान हले पियो त सभु ख़ामोश थी वेही क़ुरान ॿुधंदा कयो चहल पहल कचहरी पाण में पोइ असांखे घुरायो पुट छो था तव्हां चुप करे नसीहत ॿुधंदा कयो नसीहत ॿुधण हिकिड़ी घड़ी वेही के आलिम जे साम्हूं नसीहत ॿुधो ओड़ा को माण्हू 100 साल इबादत करे बेरिया आलिम जे साम्हूं हिकिड़ो मसलो सिखण 100 सालनि जी इबादत खां वधीक अफ़ज़ल ओ मदद कर मूं निमाणीअ जी मिठा महबूब सुबहानी ऐ मदद कर मूं निमाणीअ जी ओ मिठा महबूब सुबहानी करे वार विगाणीअ जी अची रस जवान जी लानी जो दिलदार दिलियन जो आई पीर लासानी गजी चवरायो मदद कर निमाणीअ जी ओ मिठा महबूब सुबहानी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब्बी मुस्तफा Allah